मलीर सिटी थाने की हद मलीर कोर्ट के अग्यां वकीलन जो मुसलसिल गाड़ियों चोरी करण के खिलाफ एक दफ़ो ॿीहर मलीर बार एसोसिएशन के वकीलन एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे बंद कर छॾियो आहे। हिन वक्त मलीर सिटी थाने के अग्यां एहतजाज जारी है। वकीलन जो धरणो है जैमें मर्द तोड़े औरत वकीलन तमाम वॾे अंग में शिरकत कई है। नेशनल हाईवे मुसलसिल ब्लॉक हुजण के बावजूद हिन वक्त पुलिस पारा के भी उपाउ न वरता विया आहिनि। केतिरा दफ़ा एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा आया आहिनि। हितां जे SSP खां वेंदे समूरन लाॻापियल इदारनि के दरख़्वास्त ॾिनियूं, एहतजाज किया, धरणा आया, मुज़ाहिरा किया, पर उनके बावजूद चोरियुनि जी वारदातूं न रुकी सकियूं। वकीलन के वो अर्ज़ु करे रहियो आहे त मूंखे 8 ॾींहं जी मोहलत ॾिनी वञे, ऐं समूरियूं गाॾियूं रिकवर कराए हिते चोरीअ जे वारदातुनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। पर मलीर जे वकीलन एहतजाज कंदे SHO जे ॻाल्हियुनि खे रद्द कयो आहे। हिननि जो चवणु आहे त IG सिंध या DIG सतह ते असांखे इहा ज़मानत ॾिनी वञे त मलीर कोर्ट जे अॻियां थींदड़ रोज़ गाॾियुनि जूं चोरियूं ख़त्म करे वकीलनि जूं चोरी थियल गाॾियूं पिणु वापसि करायूं वेंदियूं। जी।